नाज़रीन, हिंगोरजा वेझो ॻोठ हाजी राणो ख़ान सोलंकी जे रहवासियुनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत मशीनरी घुराए ॻोठ तरफ़ वधंदड़ पाणी रोकण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया ॻोठ बचाइण लाइ का बि वाहुर न कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ मोहसिन सोलंकी मूजिबि हिंगोरजा वेझो ॻोठ हाजी राणो ख़ान सोलंकी जे रहवासियुनि मोहम्मद रमज़ान सोलंकी, मोहम्मद सालेह सोलंकी, रज़ा मोहम्मद सोलंकी, मोहम्मद सैफल सोलंकी ऐं ॿियनि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत मशीनरी घुराए नेशनल हाईवे तां ॻोठ तरफ़ वधंदड़ पाणी खे रोकण लाइ उपाय वरिता आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त पाणी न रोकियो वञे हा त ॻोठ ॿुॾण जो ख़तरो हुयो। अञा बि पाणी रोकण लाइ बि कोशिशूं जारी आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि, MNA, MPA, UC चेयरमैन या सरकारी अमलदारनि तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी वाहुर नाहे कई वई। हुननि चयो त अफ़सोस आहे त अहिड़े ॾुखे वक़्त में बि चूंडियल नुमाइंदा ऐं इंतिज़ामिया कुझु नथा करे सघनि त पोइ छा कंदा।